सिंधियाणी तहरीक जे बानी अगवान अवामी तहरीक जे अॻूणे मरकज़ी सदर अवामी तहरीक जे क़ाइद रसूल बख्श पलीजे जी भेण हुरुनिसा पलीजे जी पहिरीं वरसी जे मौक़े ते अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे मरकज़ी क़यादत संदसि ॻोठ मंगर खान पलेंजे में आख़िरी आगाह ते पहुची गुलनि जी चादर चाढ़ी। अवामी तहरीक जो मरकज़ी सदर वसंत हरी, मरकज़ सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार, मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी एडवोकेट राहिल भुट्टो, मरकज़ी राब्ता सेक्रेटरी लाल जरवार, मरकज़ी सोशल मीडिया सेक्रेटरी एजाज दाऊद पोटो, मरकज़ी तालीम सेक्रेटरी एडवोकेट इस्माइल खासकेली, नूर नबी पली जो सिंधियाणी तहरीक जे मरकज़ी सदर इमरा समो, सिंधियाणी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी डॉक्टर मारवी मंगणियार, मरकज़ी जनरल सेक्रेटरी दरिया खान ज़ंवर, अवामी तहरीक ज़िले ठठे जो सदर रज़ाक चांडियो, अगवान गुलाम अली ज़ंवर ऐं ॿिया कारकुन मौजूद हुआ। वरसी तकरीब खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत हरी, सिंधियाणी तहरीक जे मरकज़ी सदर इमरा समो, सीनियर अगवान अब्दुल कादिर राउंटो, रज़ाक चांडियो, मिठा खान लाशारी, डॉक्टर शबनम पलीजो, हुरुनिसा पलीजो मुल्क में जमहूरियत जी बहाली खां वेंदे मज़लूम पोरी तमाम जे हक़नि लाइ ज़बरदस्त जिदोजहद कई। हुरुनिसा पलीजो सिंधियाणी तहरीक जे प्लेटफॉर्म तां सिंधी औरतुनि खे सजाग करण लाइ भरपूर किरदार अदा कयो। हुरुनिसा पलीजो सिंधी औरतुनि लाइ उत्साह ऐं जिदोजहद जी अलामत आहे। हिननि चयो त मुल्क में हींअर नाम नियाज़ जमहूरियत आहे। पाकिस्तान खे गैर जमहूरी क़ुव्वतनि हवाले कयो वियो आहे। मुल्क जे मज़लूम क़ौमुनि जा वसीला मिल्कियत फॿाइण लाइ कानून साज़ी थी रही आहे। सुर्ख सलाम